इहो तूं ऑनलाइन कमेंट्स हिते कोन पिया अचनि जेके आबिद मज़र साहब जी अहिड़ी का ॻाल्हि आहे त असां उहा साईं खां माज़रत कयूं था। हाणे वरी वञूं था असां सवालनि जी तरफ़। असां हफ़ीज़ कुंबर साहब असांखे कमेंट कयो आहे, उनखे तव्हां मुख़्तसिर जवाबु ॾियो। को साईं चए थो जंहिं शइ खे अवां एंटी एजाद था चओ उहा पहिरें एजाद जी एक्सटेंशन त नाहे, जीअं कैसेट जी जाइ ते टीवी सीडी वग़ैरह यूएसबी या उन तरह एंटी एजाद चओ था त उहा एजाद जी एक्सटेंशन त नाहे का? हाँ, एक्चुअली एक्सटेंशन आहे, बिल्कुलु आहे, बल्कि हिकिड़ो दौर बि ॿिए दौर जी एक्सटेंशन आहे। छो त ओचितो का बि शइ हिकदमि त ज़ाहिर आहे ओवरनाइट पैदा नथी थी सघे। असां जेकॾहिं चऊं था त मूं एंटी ईजाद इन करे पे चयो या एंटी प्रोडक्शन इन करे पे चयो त सिरे सां जेका पहिरीं वारी प्रोडक्शन आहे उहा सिरे सां मार्केट मां गायब थी वञे ऐं उनजो कारज ई ख़तमु थियो वञे। मतिलबु जेकॾहिं असां वटि पुराणो टीवी रखियल आहे त उहो असां कढी टीवी या त ॾेई छॾियो कबाड़ी वारे खे या त असां कंहिं कार्नर करे छॾियो। असां वटि एलईडी अची वई ऐं उहा एलईडी उन ई टीवी जी बिल्कुलु एंटी जेको आहे सो थी रही हुते ऐं असां मजबूर थी वियासीं त हाणे मार्केट मां एलईडी वञी वठी अचूं। जेकॾहिं असां वटि पुराणो 3310 मोबाइल जो सेट हो ऐं उन जी जॻह ते एंड्रॉइड सेट अची वियो जेकॾहिं, त हाणे ख़ुदि ब ख़ुदि उनजो असां ईअं सम्झो त एंटीथीसिस असांखे अॻियां अची मिली वियो ऐं असां उन में लॻी वियासीं ऐं हू सेट हाणे जेको आहे बिल्कुलु ख़तमु थी वियो। इहा सही, इहा पंहिंजी जॻह ते अहम ॻाल्हि आहे त हिकु शइ ॿिए खे पंहिंजो एक्सटेंड करे जनम ॾिए थी, पर उहा जेका पुराणी शइ आहे उहा पंहिंजो को कार्ज मार्केट मां विञाए वेही रहे थी। इहो नेचुरल आहे, पर हिते एतिरो तकिड़ो आहे। यानी प्रॉब्लम इहो आहे त नेचर में जेकॾहिं शयूं पंहिंजी स्पीड सां तब्दील थींदियूं रहनि त असां उन्हनि खे सासाए ॾींदासीं न। जेकॾहिं फर्ज़ करियो त 20 साल हिकिड़ी शइ हली, 30 साल हली, पोइ वरी ॿी शइ आई, तेसि ताईं असां उनखे सासाए वेंदा आहियूं। पर जेकॾहिं महीननि जे अंदरि हिकदमि टेक्नोलॉजी में ॿी शइ पई अचे, बल्कि असांखे ख़बर बि न आहे हींअर त हींअर केतिरियूं नयूं शयूं टेक्नोलॉजी में अची चुकियूं आहिनि, असांखे ख़बर ई न आहे। असां ओचितो खां नई शइ ॾिसंदा आहियूं, अड़े हीअ बि शइ आहे छा? जीअं सॉफ्टवेयरनि जी भरमार आहे, एतिरा सॉफ्टवेयर आहिनि जो तव्हांखे ख़बर ई न आहे त कहिड़ा कहिड़ा सॉफ्टवेयर पिया आहिनि। त हीअ आहे बेसिकली, हुनखे वरी चवंदुसि त इहा स्टूपिड कॉम्पिटिशन हिन मार्केट जो वजूद हुअण जो दलील आहे। हुनजी पंहिंजो जवाब ई इहो आहे त मार्केट खे एतिरी स्टूपिड कॉम्पिटिशन में रखिणो आहे जो शयुनि जा मैक्सिमलिज्म इहो ई आहे त एतिरो त शयूं पैदा करियो जो को स्पेस रहे ई न। भली उहा कंटिन्यूटी हुजे या भली उनखे कुझु बि थियोरिटिकली तव्हां कुझु बि सम्झो, उनजो उन्हनि सां सरोकार कोन्हे। उहो स्टूपिड मार्केटिज़म जेका आहे कमर्शलाइज़ेशन जो पंहिंजो हुअण जो दलील ई इहो आहे त तव्हां स्टूपिड कॉम्पिटिशन में लॻा रहो ऐं मैक्सिमलिज्म मार्केट में पैदा करियो, यानी शयुनि जो एतिरा अंबार पैदा करियो जो को स्पेस ई न रहे, ऐं साॻी वक़्तु एतिरा नैरेशन्स पैदा करियो जो तव्हां माण्हू खे कंफ्यूज़ करे विझो। हिकिड़े ई टाइम ते हिकिड़ी टूथपेस्ट जी एडवर्टाइज ईंदी, वरी ॿी ईंदी, टी ईंदी, 10 एडवर्टाइज जेकियूं गॾु ईंदियूं, हाणे तव्हां फ़ैसिलो कोन करे सघंदा त सुठो कहिड़ो आहे तव्हांजे लाइ। यानी यू आर कंफ्यूज़्ड। मार्केट में हिकिड़ी टेक्नोलॉजी ईंदी, ॿी ईंदी, टी ईंदी, 10-15 अची वेंदियूं। नाउ यू डोंट नो त तव्हां चूज़ कहिड़ी करियो। प्रॉब्लम इहो आहे त आवाज़ अचे पियो साईं? हेलो 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 हेलो
हेलो। सर जी जी यो तो नहीं है गफूर साहब तो ये कासवाणी तो गल है प्रोफेसर कासवाणी जी जी दादा। और साईं के ॿुधायो से त डॉक्टर मुबारक जे करे डिस्कनेक्ट थियो आहे ऐं उन ते वेठा हूंदा आहियो ऐं हाणे बि वेठा आहियो तव्हां कंटिन्यू रखो उन शइ खे। ठीक है, ओके ओके ओके। हाँ साईं साईं मुबारक साहब डिस्कनेक्ट थी विया पर मुंहिंजो लाइव जेको आहे सो कंटिन्यू हले पियो, तंहिंजे करे आउं उनखे कंटिन्यू रखां थो जेसि ताईं को नई ॻाल्हि साम्हूं अचे। मूं इहो बि ॿुधायो त एक्चुअली असां मार्केट जेका आहे उहा असांखे जेका तब्दीली ॾिए थी उहा नेचुरल तब्दीली न हूंदी आहे ऐं एतिरी टेक्नोलॉजी स्पीड वठी चुकी आहे, एतिरी त स्पीड में अची वई आहे जो असां जेका पंहिंजी नेचुरल दिमाग़ जी जेका सेटिंग में ठहियल स्पीड आहे उन खां डिस्कनेक्ट थी विया आहियूं। नथी तरह सां वी आर लिविंग इन एज ऑफ कंफ्यूजन ऐं प्रॉब्लम इहो आहे त एतिरी थ्योरीज़ थियूं अचनि, एतिरियूं नरेशन्स थियूं अचनि, एतिरियूं त एडवर्टाइज़मेंट थियूं अचनि जो असां मुकमल तौर सां वाइड़ा ऐं कंफ्यूज़ थी था वञूं। हाणे हिन वक़्तु जेको वॾे में शइ जेका अहम आहे इम्पोर्टेंट आहे उहा इहा आहे हाउ टू बी क्लियर। यानी असांखे क्लियर थियण जे लाइ जेका मेन शइ आहे उहा इहा आहे त असां पंहिंजे सेंस में क्लियर कीअं थियूं। हीअ आहे असांजे लाइ अहम इंतहाई अहम सुवाल। जेकॾहिं क्लियरिटी इज़ पावर, क्लियरिटी इज़ नॉलेज, ऐं जेकॾहिं हिकु माण्हू अंबार नॉलेज जा बि खणी अचे, अंबार किताबनि जा बि खणी अचे ऐं मार्केट जे अंदरि एतिरियूं टेक्नोलॉजीज़ हुजनि उहे बि उन वटि हुजनि पर हू जेकॾहिं पाण क्लियर नथो थिए, सेंसेबल नथो थिए ऐं हू आस्ते आस्ते एबनॉर्मलिटी ॾियणु हलियो वेंदो ऐं एबनॉर्मल कैरेक्टर जेके आहिनि उहे ई पोस्ट मॉडर्निज़म जी ज़रूरत आहिनि। त उहो कैरेक्टर उनजी नीड आहे जेको थिंक जे एबल न हुजे, जेको सिर्फ़ फॉलोअर हुजे, जेको सिर्फ़ मार्केट जो फॉलोअर हुजे। उन कैरेक्टर खे पोस्ट मॉडर्न जेको कंडीशन आहे उहा लाइव खणे थी, उनखे करे थी पाण सां एडजस्ट। ऐं जेकी थिंकिंग वारो माण्हू आहे त उन ते तव्हांखे ख़बर आहे त असां हींअर जेका कंडीशन जेका जियूं पिया जंहिं पोस्ट मॉडर्निज़म में, उनमें हिकिड़ी कंडीशन ॿी बि आहे, उहा आहे जुनूनियत जी कंडीशन, एक्सट्रीमिज़म जी कंडीशन। हेलो हेलो। त असां जंहिं एक्सट्रीमिज़म जी कंडीशन में जियूं पिया उन कंडीशन में असांजे लाइ वॾे में प्रॉब्लम इहो आहे त को बि माण्हू जेको आहे उहो पाण खे बैलेंस कोन थो करे, को तनक़ीद ॿुधण लाइ तयारु न आहे, कंहिं में सहप कोन्हे, को बर्दाश्त कंहिंजी ॻाल्हि कोन थो करे, को मज़हबी जुनून में आहे, को फ़ुरका वारियत जे जुनून में आहे, को पैसनि कमाइण जे जुनून में आहे, को पाण खे मशहूरु करण जे जुनून में आहे, को इश्क जे जुनून में आहे, को दुनिया में माया मेड़ण जे जुनून में आहे, को फ़क़ीरीअ जे जुनून में आहे। पर एवरीथिंग नाउ इज़ एक्सट्रीम ऐं कमर्शलाइज़्ड। यानी जेकॾहिं असां हर शइ खे हिन दुनिया जे अंदरि एडवर्टाइज़ जे ज़रिए कमर्शलाइज़ पंहिंजो पाण खे करण जा आदी थी वञणु शुरू थी विया आहियूं, जो जेकॾहिं सूफ़ी वयूं त सूफ़ी बि नाउ इज़ कमर्शलाइज़्ड। थ्योरी जेकॾहिं का आहे त थ्योरी इज़ कमर्शलाइज़्ड। त जॾहिं शयूं पंहिंजे जोर में सिर्फ़ कमर्शलाइज़ बणिजी वञनि त उन सूरताल में माण्हू एबनॉर्मलिटी ॾांहुं हलियो वेंदो। साईं आवाज़ अचे पियो हाणे? जी जी अचे पियो। हा हाणे तव्हां ॿियो सुवाल करियो। हाँ ॿियो सुवाल असां कंदासीं। दोस्त आहे अमजद दुरानी, सुठो शाइर आहे। उहो पुछे थो त माज़िन में छे चवंदड़ ऐं ॿिए तरफ़ अपोज़िट वारा नव चवनि था, जेकॾहिं छे खे हीअं ॿिहारो त अपोज़िट हीअं थो बीहे, त उन लाइ ॿई सही आहिनि त पोइ लीडरशिप जो छा हाल थींदो? ज़ाहिरी निमूद नुमाइश सभु कुझु आहे, नकल खे सच ई सम्झंदा त अहिड़ी हालत में शराफ़त ऐं ठीकु सचा किरदार किथे थींदा? मूंखे उहो हिकिड़ो कार्टून यादि अचे थो, मूं 2011 में पंहिंजो किताबु छपायो
हुन में हिकिड़ो हा, कार्टून हा। ॾिनो, उन कार्टून में इहे वात तस्वीरूं छापियल आहिनि। हिकु अमरा कार्टून आहे जेको ॿिए जी गिची ते पेर रखियो बीठो आहे, हेठियों जेको आहे उहो दाऊं करेसि पियो, अदा मुंहिंजी गिची ते त हुनजो पेर आहे, मूंखे लताड़ियो था पिया, लताड़ियो न। उहो मथियों जेको बीठो उहो चए पियो इहो तव्हांजो नैरेटिव आहे, मुंहिंजो नैरेटिव इहो आहे त तव्हां पंहिंजी गिची जे ज़रिए मुंहिंजे पेर खे ट्रेप कयो बीठा आहियो। यानी ॿिन्हिनि जा हिकिड़ा अपोज़िट नैरेटिव। साईं साॻी ॻाल्हि कई आहे, हिकिड़ा हिन पासे बि इहो त तव्हांजो 6 आहे, ॿिए पासे बि इहो त 9 आहे। पोइ सही लीडरशिप वारो मसइलो कीअं थींदो, शराफ़त ऐं नेक सचा किरदार किथे बीठल हूंदा, इन सवाल जे हवाले सां ॾाढो सुठो सवाल आहे। साईं इंतहाई अहम सुवाल इहो ई आहे हिन पोस्ट मॉडर्निज़म जो, त तव्हांखे जेकॾहिं तव्हां थोरो पोइ ते वञो, स्टीवन कवी जो जेको किताबु आयो हो 7 हैबिट्स, ऐं ॿियो आयो हो 8th हैबिट फ्रॉम इफेक्टिवनेस टू ग्रेटनेस, त उन में हुन हिकिड़ी बिल्कुलु नई ॻाल्हि कई आहे। हुन चयो त कंट्राडिक्शन जेके आहिनि उहे बेसिकली कंसेप्चुअल आहिनि, उहे मटेरियलाइज़ न आहिनि। ऐं हुन चयो त तव्हां बी प्रोएक्टिव, यानी तव्हां पंहिंजी क़िस्मत पंहिंजे हथ में रखो। हाणे उन में जेका मेन ॻाल्हि आहे उहा इहा आहे त असां हुनखे पोस्ट मॉडर्निज़म जी जेका एब्सोल्यूट रियलिटी ऐं जेको कंट्राडिक्शन ऐं जेको तज़ाद आहिनि, जेके जंहिंमें असां चऊं था त को एब्सोल्यूट रियलिटी हुजे, को सच हुजे, त पोइ त असां ॻाल्हि सिधी सिधी चवंदासीं त बाबा कूड़े खे कूड़ो चओ, सच खे सचो चओ। जेको बदमाश आहे, जेको हरामी आहे, जेको ज़ुल्म थो करे हुनखे ज़ालिम चओ। पर हिते पोस्ट मॉडर्निज़म जे अंदरि इहा सूरताल ई तब्दील थी वञे। हिते इहो थो थिए त न भाई, इहो तव्हांजो पंहिंजो ज़ावियो आहे ॾिसण जो, त हीउ माण्हू जेको आहे सो ज़ुल्म थो करे। यानी इन में 2 कैरेक्टर हुन ॾेखारिया आहिनि त भई हिकिड़ो माण्हू दहशतगर्द आहे जेको गोलियूं थो हणे, ऐं ॿियो डॉक्टर आहे जेको इलाज थो करे। त हू चवे थो त इन्हनि ॿिन्हिनि में को तज़ाद पंहिंजी जॻह ते जेको बि हुजे उहो पंहिंजी जॻह ते आहे, कंसेप्चुलाइज़ आहे। पर हक़ीक़त में इहो आहे त तव्हां ॿई हिकिड़ी सीट ते गॾु वेही सघो था, जेके तव्हां जूं जेके पाण में ममालसत आहिनि, जेके सिमिलरिटीज़ आहिनि। मसलन पाणी पीअण ते तव्हांखे ॿिन्हिनि खे को एतिराज़ त कोन्हे न, मानी खाइण ते तव्हांखे ॿिन्हिनि में को एतिराज़ त कोन्हे न, अचो त हुन ते गॾु थियूं। त उन ॿुधायो त हाणे कंट्राडिक्शन्स जेके आहिनि उहे सिर्फ़ु तव्हांजे तस्वुराती आहिनि, तंहिंजे करे विन विन जी सूरत हाल पैदा थींदी। यानी हाणे सरमाएदार बि जेको आहे विन करे त मज़दूर बि विन करे, ज़ालिम बि विन करे त मज़लूम बि विन करे, ऐं विन विन वारी सूरत हाल खे अचो त पैदा करियूं, कंट्राडिक्शन खे ख़तमु करे छॾियूं। हाणे जॾहिं विन विन वारी सूरत हाल जेकॾहिं पैदा थींदी त पोइ केरु कूड़ो आहे, केरु सचो आहे, केरु बदमाश आहे, केरु मज़लूम आहे, केरु ज़ालिम आहे, इहो त कंसेप्ट ई ख़तमु थी वियो, छो त ॿिन्हिनि खे खटणो आहे। हाणे इहा सूरत हाल पोस्ट मॉडर्निज़म जो बुनियाद बने त एब्सोल्यूट ट्रुथ वारी त का शइ ई कान्हे आई। ऐं हिते त सभु कंहिंजो पंहिंजो ज़ायो आहे, सभु कंहिंजो पंहिंजी यूनिफिकेशन आहे। त हाणे पैदा इहो थो थिए त बुरान लीडरशिप जो तव्हां चओ था त बुरान पैदा थी। मां त चवां थो त लीडरशिप जो हिते 7.5 अरब दुनिया जा माण्हू आहिनि, 7.5 अरब ई लीडर आहिनि, छो त हुननि जी नरेशन पंहिंजी आहे। को नज़रियो हाणे नज़रियो ई कोन्हे न, छो त नज़रियो सेंट्रलाइज़ेशन आहे। पर सेंट्रलाइज़ेशन ई जॾहिं ख़तमु थी वई त को नज़रियो रहियो ई कोन, तंहिंजे करे लीडरशिप पैदा कोन थींदी। वॾी ॻाल्हि इहा त तव्हां थोरो दुनिया ते गौर करियो। 70 जो दौर, 75 वारे दौर में तव्हां ॾिसंदा त दुनिया में एॾी वॾी लीडरशिप हुई, हाई क्लास जी लीडरशिप हुई, हर मुल्क जे अंदरि वॾी लीडरशिप हुई ऐं सेंट्रलाइज्ड लीडरशिप हुई। अॼु तव्हां अचो अॼु जे दौर ते त तव्हांखे दुनिया ते नज़र करियो त तव्हांखे लॻंदो त हिकिड़ा अहिड़ा माण्हू अहिड़ियुनि सीटुनि ते वेठा आहिनि जिन ते जॻहियुनि ते उन्हनि जी ज़रूरत ई कोन्हे, उहे माण्हू उनजे लाइक़ ई कोन्हे, कैपेबल ई कोन्हे, छो त हाणे लीडर हाइपर रियल पैदा कया था वञनि। हाणे लीडर जेके आहिनि उहे हाइपर रियलिटी सां पैदा कया था वञनि, ऐं उहे लीडर जेके आहिनि उहे नेचुरल कैपेबिलिटी सां पैदा कोन था थियनि, ऐं उन्हनि में का बि सलाहियत न हूंदी आहे। मैन्युफैक्चर्ड आहिनि, पपिट्स आहिनि, ऐं उन्हनि खे पंहिंजे जे अहद ते विहनि था, उन्हनि जी ख़बर ई कान्हे, उन्हनि खे हलाइण वारा ॿिया आहिनि। हीअ वर्ल्ड जेका आहे हिन जी सॼी लीडरशिप, आउं त चवां थो स्टेट जेको आहे
उनजो कंसेप्ट लूज़ थी विया। जी हाणे सेंट्रलाइज़ माफियाउनि जो कल्चर आहे, तंहिंजे करे लीडरशिप त मैन्युफैक्चर आहे। हम्म तंहिंजे करे असां अॼु जे दौर में जेको वॾे में ट्रेजेडी आहे उहा इहा ई त आहे त डिसेंट्रलाइज़ेशन जे अंदरि लीडरशिप बि न हूंदी ऐं नज़रियो बि न हूंदो, ऐं जॾहिं नज़रियो न हूंदो त असां गॾु छा थींदासीं? इहा ट्रेजेडी त असांजी आहे। जी अच्छा, आबिद मज़र साहब जो वरी सुवाल आहे, शायदि साईं पहिरियों सुवाल कंहिं हुन पोइ वीडियो ते पुछियो आहे, उहो असांखे नज़र कोन पियो अचे, ही कॉपी पेस्ट करे वरी हिते रखियो आहे। साईं लिखे थो जी, हर जी। दौर जे खे असां उन दौर जो जदीद अदब चई सघूं था, त पोइ ईंदड़ दौर खे पोस्ट मॉडर्निज़म चई सघूं था, त पोइ पोस्ट मॉडर्निज़म वरी हिकु सिर्फ़ु अदब वञी रहंदो, त पोइ पोस्ट मॉडर्निज़म जो दौर ख़तमु थींदो ई कोन, माना इहो इज़म ख़तमु थियणो ई न आहे। उन बाबति डॉक्टर साहब कुझु ॻाल्हाए असांखे सम्झाए। मां सम्झां थो साईं जो सुवाल हर दौर जो अदब जदीद आहे ऐं ॿिए दौर जो अदब जो पोस्ट मॉडर्निज़म आहे, हर दौर जो अदब जदीद आहे पोस्ट मॉडर्निज़म, इहो इज़म वारो ख़तमु चकर कॾहिं ख़तमु थींदो अदब में, उनजे हवाले सां साईं कुझु सम्झणु चाहे पियो कुझु। बेसिकली असां जॾहिं इज़म जी ॻाल्हि था करियूं त मॉडर्न दौर जे अंदरि मुख़्तलिफ़ जेके बि नज़रिया पैदा थिया उहे इज़म हुआ। क्लासिकिज़म हो, रोमांटिसिज़म हो, लिबरलिज़म हो, रियलिज़म हो, एनलाइटमेंट हो, प्रोग्रेसिविज़म हो, एग्जिस्टेंशियलिज़म हो, उहे इज़म हुआ। इज़म या पर अॼु जे दौर में पोस्ट मॉडर्न दौर जे अंदरि असांखे को रिकॉग्नाइज्ड इज़म कोन थो मिले। असां पोस्ट मॉडर्न इज़म बि पंहिंजे प्रीवियस हिस्ट्रीअ जे मुताबिक़ असां हिनखे इज़म चऊं था, पर बेसिकली इहा कंडीशन पंहिंजो पाण जो तारीफ़ ई कोन थी कराए त को इज़म आहियां। असां सिर्फ़ु पंहिंजे रिकॉग्निशन जो छो त असांजो ज़हन हिरियल आहे न, त असां कंहिं न कंहिं नई शइ खे उनखे को न को सिस्टम ऐं इज़म चवंदा आहियूं। पर पोस्ट मॉडर्न, हा, पर पोस्ट मॉडर्न जेको दौर आहे, कंडीशन्स जेके आहिनि उनमें को बि इज़म न आहे। तव्हां ॾिसंदा त मार्क्सिज़म खां पोइ, सोवियत यूनियन जे टुटण खां पोइ दुनिया जे अंदरि सिर्फ़ु हिकिड़ी अहिड़ियूं कंडीशन्स पैदा थियनि थियूं जेके कंडीशन्स कमर्शलाइज़ेशन जे लाइ बेनिफिशियल कीअं थियनि, उन्हनि ते मूवमेंट ग्लोबल वर्ल्ड करे पई। को इज़म जेको आहे उहो असांखे न पियो मिले, को नज़रियो असांखे कोन पियो मिले, छो त नज़रियो हमेशह उहो हूंदो जेको ह्यूमन जे लाइ कारगर हुजे, जेको ह्यूमनिज़म जो जोर पाण सां गॾु खणी अचे, जेको ह्यूमनिज़म जे लाइ इकनॉमिकल कंडीशन खे बदिलाए। पर जॾहिं असां जंहिं दौर में रही रहिया आहियूं इहो दौर एंटी ह्यूमनिज़म जो आहे, तंहिंजे करे इन में इज़म हाणे सिर्फ़ु कंसेप्ट आहे ऐं शयूं कंसेप्चुलाइज़ ई थींदियूं वञनि थियूं। ऐं बाक़ी जदीद मसइलन हाणे अदब जेको अॼु पैदा थींदो असां उनखे सम्झंदासीं त इहो वरी अॼु जो नओं अदब आहे। इहे हर दौर जो पंहिंजो अदब पैदा थींदो रहंदो। इंसान पंहिंजो एक्सप्रेशन त कंदो न, अंदरि रूह जी हुनजी जेका अकेलाई आहे हुनजी रड़ियूं त थींदियूं न। ऐं ॿियो इहो थींदो त सडनली तब्दीलियूं ईंदियूं काइनात जे अंदरि, प्लेनेट जे अंदरि, ऐं अॻिते हली फ्यूचर शॉक्स अञा वॾा पैदा थींदा। मसइलन कोरोना जेकॾहिं वायरस हिकिड़ो वॾो फ्यूचर शॉक आहे जेको दुनिया खे अलाए किथे कहिड़ी तब्दीली न वठी वेंदो, जेको असां चवणु हींअर क़बले वक़्तु आहे, अहिड़ियूं तब्दीलियूं तमामु घणियूं ईंदियूं। पोस्ट मॉडर्न दौर जे अंदरि अहिड़ियूं तब्दीलियूं तमामु घणियूं ईंदियूं ऐं सडनली तब्दीलियूं एतिरियूं अची वेंदियूं जो इंसान उन्हनि तब्दीलियुनि खे रिकॉग्नाइज़ ई कोन करे सघंदो, माना सासाए कोन सघंदो या उन्हनि खे सुञाणप ई कोन करे सघंदो। तंहिंजे करे असां इहो नथा चई सघूं त अॻिते सूरताल कहिड़ी कहिड़ी थियणी आहे, ऐं इहो थी सघे थो मुमकिन आहे। जी 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 कंटिन्यू कयो ना। अदब जो कंसेप्ट जेको असां वटि आहे इहो मुमकिन आहे त इहो कंसेप्ट बदिलजी वञे। जी ऐं जेके जेनर्स हींअर हली रहियूं आहिनि, जेके सिन्फ़ूं हींअर हली रहियूं आहिनि, इहो मुमकिन आहे त इन्हनि सिन्फ़ुनि मां का अञा ॿी सिन्फ़ अची वञे।
बिल्कुलु शॉर्ट स्टोरी कंहिं वक़्त में मक़बूल तरीन स्टोरी असां वटि सिंफ हूंदी न। हींअर दुनिया में नाविल मक़बूल तरीन सिंफ आहे जी ऐं शॉर्ट स्टोरी बि लिखजनि पियूं ऐं सिंध में बि सुठियूं लिखजनि पियूं अञा ताईं। ऐं कंडीशन्स जे हिसाब खे पेश करण जे लाइ असां वटि सिंधीअ में मज़हरुल इस्लाम साहब जो जेको आहे सो लैंग्वेज जो जेको लेबरेंथ लैंग्वेज जी जेका पाराज़री हुई, पेच वर्क ऑफ ब्यूटीफुल एस्थेटिसिज्म जेको लैंग्वेज में हो, उनजो असरु सिंधी अदब ते ॾाढो पियो ऐं माण्हुनि उन लैंग्वेज खे ओतिरी पाराज़री सां पेश करणु शुरू कयो। पर बेसिकली आउं तव्हांखे ॿुधायां त लिटरेचर जे अंदरि हिकिड़ो ॿियो ट्रेंड जेको इंतिहाई अहम ट्रेंड आहे, जेको बि असांखे किथे किथे नज़र अची रहियो आहे, त ट्रेजिडीज़ जेके आहिनि, जेके अलमिया आहिनि पोस्ट मॉडर्निज़म जा, जेके हाञा थियनि था, पोस्ट मॉडर्निज़म असांखे जेको सेखारे थो त उन्हनि हाञनि खे केश कीअं कराइजे ऐं उन मां मज़ो कीअं वठिजे। यानी अंग्रेज़ी में हिकिड़ी चवणी आहे त when rap is unavoidable then enjoy it। त जॾहिं तव्हांजे मथां मुसीबतूं अचनि थियूं त उन्हनि मां तव्हां एंजॉय कीअं करियो, तव्हां पंहिंजो ब्रेन खे मैनिपुलेट कीअं करियो, जेके चवंदा आहिनि ब्लैक ह्यूमर। त ब्लैक ह्यूमर जे बुनियाद ते असां पंहिंजी कंडीशन्स मां कीअं मज़ो वठूं, उन ते बि स्टोरियूं ऐं नावल अचणु शुरू थी विया। त सिंधी अदब में तब्दीलियूं अचनि पियूं, नवां ज़हन अचनि पिया जेके लिखनि पिया। सिंधी अदब जे अचूं था, मां तव्हांखे सेपरेट सवाल पुछंदुसि। सवाल इलाही घणा अचनि पिया, ऐं पॉसिबल कोन्हे सभई शयूं वठणु। असांजो डॉक्टर तुफ़ैल चांडियो साहब चए पियो त पोस्ट मॉडर्निज़म हाउ टू नेगेट द लैंग्वेज खे नेगेट कीअं थी करे। मां सम्झां थो पोस्ट स्ट्रक्चरलिज़म जंहिं महिल चए थी त लैंग्वेज तव्हांजे लिए सिग्निफाइड हिकु कोन्हे, इलाही घणा आहिनि, उहा तव्हांजी सोर्स ऑफ कम्युनिकेशन न बल्कि तव्हांखे मिसलीड करे पई, त डेफिनेटली उहा डिसेंटर्ड लैंग्वेज थी वञे डेरिडा मुताबिक़। उन हवाले सां करे थी उनजो जवाबु मुख़्तसिर ॾींदासीं। असां ॿियनि थोरा मुख़्तसिर सुवाल वठी करे असां असल टॉपिक ते ईंदासीं। असांजो टाइम ऑलरेडी घणो थी वियो आहे। सफदर ज़ैदी साहब हमारे नावलिस्ट हैं, इन्होंने लिखा है कि जुनूनियत की कंडीशन में न तहकीक मुमकिन है और न तनकीद मुमकिन है। सफदर ज़ैदी साहब, आपने भाग भरी नावल लिखा है जिसमें डिस्टोपियन कंडीशन जो एटॉमिक हथियारों के हवाले से जो तबाही आने वाली है उस हवाले से लिखा है। तो पोस्ट मॉडर्निज्म में डिस्टोपिया खुद एक अलहदा सब्जेक्ट है, टॉपिक है, जिसपे हमें फुल जी या हंगर गेम्स हैं, जिस तरह आपकी मोहसिन हामिद की आई एग्जिट वेस्ट, तो इस तरह की चीज़ें हम डिस्कस कर सकते हैं कि ये चीज़ें पॉसिबल हो हमारे पास आना। कई दोस्त सवाल पूछो आहे डॉक्टर गफूर साहब, पोस्ट मॉडर्निज़म जो जेको नैरेटिव आहे उहो सहाफ़त ऐं मीडिया खे कीअं वधाए थो पियो, कीअं असांखे मिसलीड करे थो पियो। ऐं साईं वरी सवाल पुछो आबिद मज़हर साहब, त जेकॾहिं हर दौर जो नओं अदब जेको आहे पोस्ट मॉडर्निज़म आहे, त पोइ पोएं दौर खे असां छा चवंदासीं। उहो दौर चेंज थियनि था। मां सम्झां थो 2019 में शिकागो में हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी जंहिं में चयो त एंड ऑफ पोस्ट मॉडर्निज़म जो ऐलान बि कयो वियो। पोइ अॻिते हली करे अल्ट्रा मॉडर्निज़म या पोस्ट मॉडर्निज़म जे हवाले सां बि ॻाल्हियूं थियूं। उनजे नओं जेको नालो आहे उहो ईंदड़ दौर ॾींदो आहे, कॾहिं कॾहिं उन दौर में बि थींदो आहे। उनजे लाइ बि नवां नाला अचनि था पिया, डेफिनेटली नवाण अचे थी पई। पर पाण हलंदासीं मुर्तज़ा नाज़ जे सवाल ॾे। त मुर्तज़ा नाज़ पुछे पियो त माबाद सूरत हाल में तहज़ीब या सकाफ़ती क़दरनि खे बचाइण लाइ अदब, ख़ासि तौर ते सिंधी अदब कहिड़ो किरदारु अदा करे सघे थो। इन सां रिलेटेड अकबर लगारी जो हिकिड़ो ॿियो सुवाल आहे साहब जो, त मज़ामती हवाले सां पोस्ट मॉडर्निज़म या पोस्ट मॉडर्न अदब असांखे छा सेखारे थो, या उहो कहिड़ियूं अलामतूं आहिनि। इनखे गॾिजी करे तव्हां हिकिड़ो जवाबु ॾियो त सकाफ़ती क़दर असां कीअं बचाए सघूं था, ख़ासि तौर ते सिंधी अदब में। उन खां पोइ असां ॿाहिरां सवाल न वठंदासीं, हिकु ॿ पंहिंजा हिकिड़ा सवाल वठंदासीं। मूंखे हले छो इहो अहसासु थिए थो महिरबानी हुजे त ॿाहिरां सवाल वठी करे असांजी पंहिंजी दिलि जी जेका ॻाल्हि उहा रहिजी थी वञे, जो असां गफूर मेमन साहब खां मौक़े मिलण ते पुछी वठूं, उहे असां बाद में पुछंदासीं। इहो थोरो सकाफ़ती क़दरनि खे बचाइण ऐं मज़ामती अदब जे हवाले सां तव्हां थोरो असांखे ब्रीफ कंदो ॿुधंदड़ खे, पोइ असां ॿिए सुवाल ते हलंदासीं। हा, मूं अॻु में इहा ॻाल्हि कई त जेका असांजी जनरेशन आहे, उन जनरेशन जो प्रॉब्लम इहो आहे त हू पंहिंजे पास्ट सां जुड़ियल रहणु थी चाहे। पंहिंजे पास्ट सां जुड़ियल रहण जो मक़सदु इहो हूंदो आहे
त छो त असां उहे ट्रेडिशन्स ऐं क़दर जेके ॾिठा, असां जेको कल्चर ॾिठो, असां रवायतूं ॾिठियूं, असां सचायूं ॾिठियूं, असां इहे सभु शयूं जेके असां पंहिंजे दौर में ॾिठियूं, असां इन्हनि सां जुड़ी रहण था चाहियूं। बेसिकली असां इन्हनि खां निकिरी ॿाहिरि असां हिकिड़े अहिड़े दौर में जीअण जे लाइ वञण लाइ तयारु न आहियूं जंहिं दौर में बिल्कुलु अजनबियत आहे। तंहिंजे करे असां वटि इहो क्वेश्चन थो पैदा थिए त असां उन्हनि खे बचायूं कीअं। इहो असांजी जनरेशन जो प्रॉब्लम आहे। आउं चाहियां थो त जीअं पोस्ट मॉडर्निज़म जो इन ॻाल्हियुनि सां तालुक ई कोन्हे त केरु बचे थो या केरु मरे थो। कल्चर जिए थो, कल्चर जुड़े थो, कल्चर माण्हू राइज कनि था या नथा कनि, इहो पोस्ट मॉडर्निज़म जो सुवाल ई कोन्हे आई। इन सां तालुक पोस्ट मॉडर्निज़म जो आहे ई कोन। असां पंहिंजे कल्चर खे बचाए कीअं था सघूं, पंहिंजी लैंग्वेज खे बचाए कीअं था सघूं, इहो असांजी हिकिड़ी तरह सां इहो हिकिड़ी नॉस्टैल्जिया आहे। बेसिकली असांजी ख़्वाहिश आहे, कंसेप्ट आहे त हाउ टू मटेरियलाइज़ आवर कंसेप्चुअल आइडियाज़ इन पोस्ट मॉडर्न एज। पोस्ट मॉडर्न असांखे सपोर्ट नथो करे हुन मामले में। असां नई जनरेशन खे तव्हां विहारे उनखे जेकॾहिं पंहिंजूं कल्चरल रवायतूं सेखारींदा त जस्ट ही विल गेट बोर्डम। तव्हां हुनखे रीडिंग जी हैबिट ॾियणु चाहियो था त 100 मां 3% मुख़्तलिफ़ 4% माण्हू निकिरंदा जेके इहा हैबिट विझंदा, न त उहो चवंदा त वी आर बिज़ी इन टेक्सटिंग, कनेक्टिवग्राफी में। इहा जनरेशन, इन जनरेशन जो इहो ॾुख ई कोन्हे आई त असांजो शानदार रवायतूं कहिड़ियूं आहिनि। इहो असांजो ॾुख आहे ऐं असांजे इन ॾुख सां पोस्ट मॉडर्निज़म जो तालुक ई कोन्हे। हू चवंदा त अचो त हिनखे बि सेलिब्रेट करियूं, अचो त हिन ते बि कमायूं, ट्रेजिडीज़ ते अचो त कमायूं। जेकॾहिं कंहिं इंसान जे मथां को वॾो हाञो अची थो वञे, उनजा रवायतूं ख़तम थी वियूं, कल्चर ख़तम थी वियो, ॿोली ख़तम थी रही आहे, अचो त हुन ते कमायूं। चऊं त बाबा ॿोली खे बचाइण जी तहरीक था हलायूं, ऑर्गनाइज़ेशन था जोड़ियूं ऐं इंस्टीट्यूशन था जोड़ियूं। उन ते जेको आहे सो असांखे हेतिरी बजट खपे, हेतिरा पैसा खपनि, अचो त हिन ते कमायूं। तव्हां इहो सुवाल था कयो त ॿोली खे बचाए कीअं थो सघिजे। मूं त थोरी देरि अॻु में चयो इंसान खे ई कोन थो बचाए सघिजे, छो त पोस्ट मॉडर्निज़म जो जेको दौर अची रहियो आहे, अञा मेटा मॉडर्निज़म अची रहियो आहे, ही इन जो नालो खणी कहिड़ो बि रखिजे। आउं इहो कोन थो चवां त तव्हां हिनखे पोस्ट मॉडर्निज़म चओ, ही एंड ऑफ पोस्ट मॉडर्निज़म बि थी सघे थो। जीअं न्यू लिबरलिज़म जे ख़िलाफ़ अमेरिका में तहरीक आहे। आउं त चवां थो त इंसान खे कीअं बचाइजे। सुवाल त पैदा इहो पियो थिए हींअर, ही त सेकेंडरी सुवाल थी विया त लैंग्वेज कीअं बचाइजे ऐं कल्चर कीअं बचाइजे। त जेकॾहिं केरु बचाइणु चाहे थो, इट विल बी ऑल्सो अ न्यू फैशन, ग्लैमराइज़ेशन। तव्हां पंहिंजे ॿार खे पंहिंजी लैंग्वेज सेखारियो वेठा त पंहिंजी ॿोली में ॻाल्हाए, पर तव्हां इहो चाहींदा त पंहिंजे ॿार खे सिंधी मीडियम स्कूल में पढ़ायो? नो। तव्हां चाहींदा त पंहिंजे ॿार खे तव्हां बीकन हाउस में पढ़ायो, तव्हां हुनखे बहितरीन तालीम ॾेई हुनखे को सुठो ब्यूरोक्रेट बनायो या बिज़नेसमैन बनायो। चलो तव्हां बि तालीम हुनखे इहा ई ॾींदा, तव्हां इहो हुनखे कोन चवंदा बाबा सुठो इंसान थी। तव्हां हुनखे इहा ट्रेनिंग ॾींदा त पंहिंजी ॿोली बाबा बचाए, पंहिंजी ॿोली सुठी आहे। इहो असां पंहिंजी सेटिस्फेक्शन जे लाइ था करियूं। नेक्स्ट जनरेशन जेका अॻियां ईंदी उनजी सेटिस्फेक्शन इहा न हूंदी, इहा असांजी सेटिस्फेक्शन आहे। ऐं पोइ स्ट्रक्चरलिज़म तबाह थी वियो, हाणे त पोस्ट स्ट्रक्चरलिज़म आहे न। त हाणे असां मौज़ू जीअं मसलन मां इहा हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां त
जॾहिं स्ट्रक्चर हो हम्म, त ॿोली बि हुई, शानदार मौज़ू हुआ, हम्म, सेंट्रलाइजेशन हुई। सिराज साहब पंहिंजी बहितरीन ॿोली में नावल लिखिया। हम्म, असां उन वक़्तु आगा सलीम, अली बाबा, अमर जलील, शेख अयाज शाहकार अदब ॾिनो, छो त उहो स्ट्रक्चरलिज्म हो जंहिंमें असां जी रहिया हुआसीं, साह खणी रहिया हुआसीं, जंहिंमें सेंट्रलाइजेशन हुई। ऐं उहो स्ट्रक्चर जीअं टुटो त पोस्ट स्ट्रक्चर में अचण खां पोइ हम्म, सिराज त वेठो हो न, ज़िंदा हो, पर पोइ छो कोन अहिड़ा नावल लिखी सघियो? हम्म, छो अमर जलील हाणे असांखे उहे कहाणियूं नथो ॾेई सघे? हम्म, असांजा अदीब जेके उन वक़्तु जेको कुझु ॾेई रहिया हुआ, उहो स्ट्रक्चर डिस्ट्रॉय थी वियो। पोस्ट स्ट्रक्चरिज्म में उहो सभु कुझु न ॾेई सघे असांखे। हम्म, हाणे अदीब ॻोल्हिनि पिया त हाणे कीअं लिखिजे, छा लिखिजे, हम्म, यानी आया कंडीशंस ते लिखिजे या सेल्फ कंडीशंस ते लिखिजे, पर उहा स्टीम, सेल्फ स्टीम किथां आणियूं असां? ट्रेजिडीज़ वारी खपे, ट्रेजिडीज़ मां पैदा करियूं, एलिनेशंस मां पैदा करियूं, या कंडीशंस ॾिसी करे एंटी ह्यूमनिज्म मां पैदा करियूं, किथां पैदा करियूं? इहो सुवाल असांजो आहे। पर कंदासीं त मल्टी नैरेटिव ॻाल्हियूं थी वेंदियूं, मल्टी फेसेटेड ॻाल्हियूं थी वेंदियूं, वरी बि गॾिजी करे हिकु वॾी तहरीक, वॾो नालो, वॾा थीम पैदा कोन थींदा जेके दौर में थिया हा, पिया। दोस्त इहो सम्झंदा हूंदा त ही मायूसी जी ॻाल्हियूं थो करे, ही त ऑप्टिमिज़म ई कोन्हे, ही त ऑप्टिमिस्ट ई कोन्हे। पर आउं तव्हांखे ॿुधायां त ऑप्टिमिज़म ऐं पेसिमिज़म खे पोस्ट मॉडर्निज़म मञे ई कोन थो। कुझु बि तव्हांजा ख़्याल आहिनि, पेसिमिज़म खे बि कमर्शलाइज़ बनाए सघिजे थो, तबाही खे सेलिब्रेट करे। कयो, सेलिब्रेशन जो दौर आहे। हा, सेलिब्रेशन तव्हां करियो न जी, ट्रेजिडीज़ खे ऐं पेसिमिज़म खे सेलिब्रेट करियो। मतिलबु ही कोरोना वायरस जे दौर में माण्हू मरी रहिया आहिनि, इन्फेक्टेड थी रहिया आहिनि, घरनि में माण्हू क़ैद वेठो आहे, त हज़ारे माण्हू हुन ते कमाए रहिया आहिनि न, जाली सैनिटाइज़र ठाहे, मास्क ठाहे, ऐं अव्हांखे मशवरा ॾेई, फेसबुक ते वीडियो रखी, क्लिप्स रखी, यूट्यूब भरे, ऐं वरी एटीएम कार्ड हाइजेक करे माण्हू पैसा कढाए रहिया आहिनि, माण्हू कमाए रहिया आहिनि, या राशन जे नाले ते, या फंड्स जे नाले ते, या राशन जे नाले ते, बिल्कुलु माण्हू चंदा गॾु करे रहिया आहिनि, कर्ज़नि जे नाले ते। बिल्कुलु इहे काफ़ी ॻाल्हियूं थी सघनि। पोस्ट मॉडर्निज़म जे हवाले सां इलाही एस्पेक्ट्स असांजा रहियल आहिनि जेके पॉसिबल कोन्हे। मां तव्हांजो किताबु खोलियो जदीदियत पुराणा, ॾिसां त हुनमें तव्हां अयाज़ चंद कलेरी, साईं अयाज़ गुल साहब, शाह लतीफ़ अयाज़, काफ़ी शाइरनि जा तव्हां कोट खणी आया आहिनि। तिन पोस्ट मॉडर्निज़म आहे, असांजो जाफ़र जानी कंहिं नज़म में वाई में लिखे पियो थी, दौर कवालनि जो आहे, हिते हिकिड़ो आवाज़ कोन थो ॿुधिजे, घणा आवाज़ था ॿुधिजनि। त तव्हांखे मां वरी वठी ईंदुसि सिंधी अदब ॾे, जदीदियत पुॼाणा जा उहे कहिड़ा एलिमेंट अंसर आहिनि जेके तव्हांखे सिंधी अदब में, शाइरी में मिलनि था, जिन जो तव्हां थोरो घणो ज़िक्र बि कयो आहे। असां स्पेसिफिकली मख़सूस तरीक़े सां सिंधी अदब में, शाइरी में पोस्ट मॉडर्निज़म जूं शयूं ॾिसूं ऐं उनखे एनालाइज़ कयूं ऐं कहिड़नि पासनि खां असांखे कमु करण जी ज़रूरत आहे। जनरली हाणे होॾा सुवाल कोन वठंदासीं, तव्हां खां असां वठंदासीं, टाइम काफ़ी घणो थी वियो आहे असांजो, 1.5 कलाक खां टाइम वधी वियो आहे, और व्यूअर्स बि असांखे ॿुधाइनि पिया सिंधी अदब जे हवाले सां। जेकॾहिं व्यूअर्स जेकॾहिं थकी पिया हुजनि या बोर थी पिया हुजनि त हुनजे लाइ माज़रत, थका न आहिनि, उन्हनि जी वॾी महिरबानी आहे, सुवाल जे मथां सुवाल। पर मूंखे थोरी टेक्निकली मूंखे थिए पई त मां उहो कॉपी पेस्ट करे वरी पंहिंजे कमेंट्स में रखां, पोइ हुते अचनि था, पोइ वरी उहो सीक्वेंस